टंडो मोहम्मद खान खां रिपोर्ट कर रहे मोहम्मद अयूब कोरेजो PA 67 बुलड़ी शाह करीम तक ते STP चेयरमैन ऐं खादमे सिंध जे प्लेटफॉर्म ते उम्मीदवार डॉक्टर कादिर मंगसी जे हक़ में लगारी बिरादरी जे आज़ाद उम्मीदवार एडवोकेट आजिज़ लगारी हथ खणी डॉक्टर कादिर मंगसी जी मुकम्मल हिमायत जो ऐलान करे छॾियो आहे। उन मौक़े ते डॉक्टर कादिर मंगसी सां गॾु आज़ाद उम्मीदवार आजिज़ लगारी टंडो मोहम्मद खान में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ॾियणु घुरिजे पीपल्स पार्टीअ जे 15 सालन जी कारकर्दगी ज़ीरो आहे। जेकॾहिं माण्हू पंहिंजे बचनि जे मुस्तक़बिल ऐं टोपी अजरक ऐं पटके जो ख्याल रखनि त सिंध जे शान मान जो ख्याल रखनि त पोइ सिंध दुश्मन पीपल्स पार्टी खे वोट न कनि। डॉक्टर कादिर मंगसी लाइ MPA शिप का अहमियत नथी रखे, पर सिंध जी हालतुनि ते सोचूं था त सिंध जे क़िस्मत खे ॾिसूं था त 75 सालनि खां सिंध सां नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि। पहिरियां पाण सिंधी सुखिया सताबा हूंदा हुआसीं। हर माण्हू जे दर ते 2-4 ढगियूं मीहूं हूंदियूं हुयूं। खीर मखण लस्सी पंहिंजी हूंदी हुई। सब्जियूं अनाज पंहिंजो हूंदो हो। असां सिंधी कंहिंजे साम्हूं हथ टंगे ज़िंदगी न गुज़ारींदा हुआसीं। बावकार शानदार तरीक़े सां ज़िंदगी बसर कंदा हुआसीं ऐं ॻोठनि में उताकूं हूंदियूं हुयूं। महिमान नवाज़ीअ में सिंधी माण्हू पंहिंजो मटि पाण हूंदा हुआ। हाणे सिंध जे करप्ट हुक्मरान सभु सिंध जा मारूड़ा हिक वेले जी मानी गभी लाइ दर बदर परेशान आहिनि। कराची खां कश्मीर ताईं सिंध जा पढ़ियल लिखियल माण्हू बेरोज़गार ऐं अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। सिंध खे मुनशियात जो घर बणायो वियो आहे। मुनशियात नौजवान नस्ल खे उॾाही जा खाई रही आहे। नौकरियूं ॾियण एवज़ ॾिनियूं वञनि थियूं ऐं ॻोठनि जा रोड रस्ता ख़राब हालतुनि में आहिनि ऐं सरकारी स्कूलनि में तालीम नाहे ऐं सरकारी अस्पताल में इलाज नाहे। डॉक्टर पंहिंजे ख़ानगी अस्पतालूं हलाए ग़रीब अवाम जो रतु चूसे रहिया आहिनि।